बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज वारे शहर में इन प्रेस क़ानफरंस करण जो मकसद सुप्रीम कोर्ट के आर्डर और हाई कोर्ट के आर्डर के फॉलो कंदे वर शहर में जेका इंक्रोचमेंट आउट घोड़ाबारी आउटफॉल ड्रेन ता हटाई पई वने उन जे सिलसिले में असांखे जेके तहफ़ुज़ात आहिनि उन्हनि जे मुतलिक़ तव्हां सहाफ़ी हज़रातनि खे असां तकलीफ़ ॾिनी आहे। अॼु सचवा के मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन के हैसियत से ये प्रेस कॉन्फ्रेंस करे इन शय के ज़ाहिर करण तो चाहियां त गवर्नमेंट जेके पंहिंजे कानून तहत जेका शय असां खां वठण चाहे थी उहा असीं उन्हनि खे ॾियण जे लाइ तैयार आहियूं, पर इन गवर्नमेंट के आर्डर जो कुछ कामोरा कुछ ऑफिसर ऐं कुछ मानू हुन जो गलत फ़ायदो वठंदे मानन के गलत तरीके से ब्लैकमेल करे रहा आहिनि। एक त असीं सख्तीअ सां उन जी मज़म्मत करियूं था, ॿिए नंबर ते ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां तो घोड़ाबारी आउटफॉल ड्रेन जितां खां शुरू थे थी ऐं जिते वञी ख़त्म थे थी गवर्नमेंट जो ऐलान कयो है उन सॼे जे मथां इंक्रोचमेंट हटाइण जो ऐलान कयो है, पर हिते असां सां बेअख्याई इहा कई पई वञे त सिर्फ़ वर शहर ऐं वर शहर जे जेको सराउंडिंग है उन्हनि माण्हुनि खे मुतासिर कयो पियो वञे, उन्हनि माण्हुनि खे ब्लैकमेल कयो पियो वञे, जंहिंजा कुछ सबूत तव्हांजे साम्हूं रखंदुसि। पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त हीअ आहे कोर्ट जो फ़ैसिलो। ही कोर्ट जो फ़ैसिलो है जो कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो हो, उन फ़ैसिले में उन लिखियो है त कंहिं बि ग़रीब माण्हूअ मिसकिन माण्हूअ जा घर न ढाया वेंदा। ही वो कोर्ट जो फ़ैसिलो है, उन फ़ैसिले के मद्देनज़र रखी करे हिनने हिकिड़ो डीसी साहब खे हिकिड़ो सिस्टम ठाहे ॾिनो त हर इलाइक़े में हर एरिए में असांखे हेतिरा फुट हेतिरा एकड़ ज़मीन जेका आहे असांजी कब्ज़े थियल आहे उहा असांखे मिले, पर उनजो बि उहो ग़लति फ़ाइदो पिया वठनि। उन खां पोइ ही लेटर कढियो है रेवेन्यू ऑफ बोर्ड सिंध जे ही लेटर निकितो है जिन ही बाक़ाइदे हिन में वाज़ह कयो हिन लेटर में त वॾा जेके नाला आहिनि, वॾा जेके वाह आहिनि, वॾा जेके वाटर आहिनि उन्हनि खां केतिरा फुट खणणु खपनि, नंढा जेके आहिनि उनखे केतिरा खणणु खपनि ऐं कहिड़ा कहिड़ा क़िस्म जा जेके आहिनि उन्हनि खे खणणु खपे। हिननि सभिनी शयुनि सां गॾु असां वटि हीअ हिकिड़ी ॿी शइ आहे, ही आहे हुन आउटफॉल ड्रेन जो नक्शो, जंहिंजो नक्शो ही पंहिंजो ज़ाती नक्शो आहे जेका हुननि जी मिल्कियत आहे। असीं उन्हनि खे इहा शइ चाहियूं था, असीं उन्हनि खे इहा शइ ॾियूं था त बाबा हीउ जेको तव्हांजो नक्शो आहे, हीउ जेको तव्हांजो माप आहे उन माप तहत तव्हीं असां खां वठो, पर हो छा था कनि, हो हिकिड़ी हराम पाई अढाई अखरी इहा पिया कनि त हिन मंझि असांखे वधाए फुट ॾियो, जॾहिं त हिननि जे हिन नक्शे तहत हिननि जे हिन कानून तहत हो असां खां 180 फुट वठी सघनि था, जंहिं 180 फुटनि मां 60 फुट हुनजो पेट आहे, 60 फुट हुन साइड ते 60 फुट हिन साइड ते हो वठी सघनि था। पर हिते असांजे माण्हुनि खे 100 फुटनि ते 105 फुटनि ते 110 फुटनि ते बि ब्लैकमेल कयो पियो वञे। हुनखे चयो पियो वञे त असांखे 120 फुट करे ॾियो, जेका सरासर नाइंसाफ़ी है, ज़ुल्म है, ज़्यादती है। सचवा इन ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदी।
असां इंतज़ामिया खे चऊं था त जेका इंतज़ामिया जे पंहिंजो जेको राइट आहे असीं कोर्ट जो एहतराम था करियूं। कोर्ट जेको तव्हांखे हुकुम ॾिनो आहे तव्हीं उन हुकुम तहत असां खां शइ वठो। तव्हां हिन कोर्ट जे हुकुम खे सबबु ॼाणाए हिकिड़ो बहानो ॼाणाए तव्हीं मिसकिन माण्हुनि खे ब्लैकमेल न करियो। हीअ हिकिड़े मिसकिन माण्हुनि खे ब्लैकमेल कयो पियो। मूंखे ॿुधण में आयो आहे त हिते कुझु वापारियुनि सां कुझु माण्हुनि सां पैसनि जी ॾेती नेतीअ जी डीलिंग जा ॻाल्हियूं हलनि पियूं। असीं इन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था करियूं त हिते हिननि माण्हुनि जा मिसकिन माण्हू आहिनि, अॼु जा अजा। हींअर सखर हाई कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे त जल्दी करे माण्हुनि जा घर न ठाहियो, हुन माण्हुनि खे को मुतबादिल रस्तो ॾियो, हुनखे को हुननि खे मुतबादिल का जाइ ॾियो। न हिते का मुतबादिल जाइ थी ॾिनी वञे, न हिते का शइ थी कई वञे। सिर्फ़ु अची करे माण्हुनि खे ब्लैकमेल करण जे लाइ माण्हुनि खे जेको हिसो अचे हिते तंग कयो पियो वञे। हैरत थींदी तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधी। 120 फुट ग़ुलाम अला खे ॾिना हुया, 120 फुट ग़ुलाम अला खे। उन 120 फुटनि मञा पोइ हुननि छा कयो, जे 60 फुट हुननि वॾनि माण्हुनि जूं बिल्डिंगूं हुयूं उन्हनि सभिनी खे छॾे ॾिनो ऐं मिसकिननि जा अजा जेके 60 फुटनि ते हुआ उहे उन्हनि ड्राहे छॾिया। उनखां पोइ वॾे में वॾी अहम ॻाल्हि त एरीगेशन जो पंहिंजो प्लाट आहे, एरीगेशन जी पंहिंजी चौदीवारी लॻल आहे, एरीगेशन जो पंहिंजो सॼो सिस्टम आहे। उहा चौदीवारी ड्राहे उन में दुकान ठाहिया विया आहिनि, उन्हनि खे बि नाहे ड्राहियो वियो, उन्हनि खे बि नाहे मिसमार कयो वियो ऐं हिते माण्हुनि खे ब्लैकमेल कयो पियो वञे। इहो सरासर ग़लति आहे, इहा ज़्यादती आहे, इहो ज़ुल्म आहे। असीं कंहिं बि सूरत में इहो ज़्यादती ऐं ज़ुल्म बर्दाश्त न कंदासीं। उनखां पोइ हीअ असां वटि नक्शो आहे, दहे खाण जो। दहे खाण जे हिन नक्शे में बाक़ाइदे हिकिड़ी शइ वाज़े ॾिनल आहे त हीअ शइ जेका आहे सा तव्हांखे हितां खां शुभ नालो वञे थो ऐं हिन जा हेतिरा फुट आहिनि ऐं हीअ जेका आहे सा दहे छंडकीअ जो नक्शो आहे। हिन नक्शे में बि बिल्कुलु इहा शइ वाज़े तरीक़े सां ॾिनल आहे त हिते असांखे का बि बॉर्डर तव्हांजो नथो लॻे। हीअ माण्हुनि खे ब्लैकमेल कयो पियो वञे। हितां खां जेको हुननि ॾसनि पिया पर हितां खां का बि शइ कोन्हे। हीअ जेका घोड़ाबारी तहलके मां ॾिनी वई आहे त उन घोड़ाबारी तहलके जी उहा ज़मीन आहे, उहा ज़मीन धार कई वई आहे। हर शइ हिते जेका आहे सा चिटी पधरी लॻी पई आहे। हिते इंतज़ामिया उनखे खुलो छॾियो वियो आहे। इंतज़ामिया खे कंहिं बि क़िस्म जो को बि लॻाम कोन्हे। कोर्ट जे हिन लेटर जो फ़ाइदो वठंदे हिन कोर्ट जे लेटर खे हो हिकिड़ो हथियार सम्झंदे ग़रीब माण्हू जे मथां इस्तेमालु पिया कनि। असीं हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे, हितां जे चङनि मुड़ुसनि खे, हितां जे वापारियुनि खे, हितां जे मौजूदीन खे इहा अपील था करियूं, इहा गुज़ारिश था करियूं त तव्हां हिननि माण्हुनि जा भरजला थियो। हे इंतज़ामिया जेका हीअ ग़लति पई करे, हीअ इंतज़ामिया जेको माण्हुनि खे ब्लैकमेल पई करे, हीअ इंतज़ामिया जेको आहे सो माण्हुनि खां पैसनि फुरण जे चकर में लॻी पई आहे। उनखे ॿुजो ॾियो। तव्हां हिननि माण्हुनि खे विहारियो, इंतज़ामिया खे विहारियो। हे तव्हांजे सभई साम्हूं सबूत रखूं था, तव्हां सभई उन्हनि खे ॾसियो। हे असांजो जेको सबूत को बि असीं पंहिंजे घरां कोन खणी आया आहियूं। हे सभई जा सभई सबूत उन्हनि जा पंहिंजा आहिनि। उहे उन्हनि जे साम्हूं रखी वेही को विच जो रस्तो कढायो। तव्हां ग़ुलाम अला खे 60 फुट छॾे ॾिना। तव्हां ग़ुलाम अला जी एरीगेशन जी ऑफिस जी जेका दीवार तोड़े माण्हू अंदरि दुकान ठाहे वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां छॾे ॾिनो। 2 वाटर जेके आहिनि गवर्नमेंट जा पंहिंजा, उन्हनि जे मथां मार्केटूं ठहियूं पियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां छॾे ॾिनो। तव्हां घोड़ाबारी आउटफॉल ड्रेन जितां खां शुरू थी थिए उन सॼी साइड खे तव्हां छॾे ॾिनो। तव्हां ॿेले खाते खे छॾे ॾिनो। तव्हां रेलवे खे छॾे ॾिनो। कोर्ट जो त इहो हुकुम आहे त तव्हां ॿेले खाते खे वठो। कोर्ट जो इहो हुकुम आहे त तव्हां रेलवे खे वठो। कोर्ट जो इहो हुकुम आहे त तव्हां जेका सरकारी इलाइक़ो उन्हनि खे वठो। तव्हां हिकिड़े शहर खे हिते जेको आहे सो कयो आहे। असीं सम्झूं था त इहा का साज़िश आहे। असीं सम्झूं था त हिननि मिसकिन माण्हुनि सां कंहिं क़िस्म जो ज़ुल्म कयो पियो वञे, हीअ कंहिं क़िस्म जो इंतकाम वरितो पियो वञे। उनजे करे असीं वस वारनि खे इहा अपील था करियूं, असीं चूंडियल नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश था करियूं त ख़ुदारा असां सभिनी जा हिननि माण्हुनि जा धणी थियो। हिननि माण्हुनि जे जेको आहे सो इहे मसाइला जेके आहिनि उहे हल करारायो। इंतज़ामिया खे विहारे उन जेको सुठो हल कढायो। तव्हां त मिसकिन माण्हुनि जे मथां जेका रोज़ तलवार टंगी पई आहे, इहा तलवार हिननि माण्हुनि जे मथां लहे। ॿी सूरत में
असां हिन शहरी माण्हुनि सां गॾु हूंदासीं, असीं हिननि माण्हुनि सां गॾु हूंदासीं। असांजे हिननि माण्हुनि जा जेकॾहिं ब्लैकमेल करे ग़लति तरीक़े सां ग़लति सिस्टम में अची करे घर या दुकान ठाहिया विया त असीं हिन सां गॾु हूंदासीं। असीं पूरी मज़ामत करण जो पंहिंजो हक़ु रखूं था, असीं मज़ामत कंदासूं। जेकॾहिं 28 तारीख़ ओवरऑल सिंध जी पूरी जेको सो फाइनल थिए पियो, बिल्डोज़ करे मुकमल तरीक़े सां ॿुधाइनि पिया असांखे फाइनल करिणो आहे। जेकॾहिं वर खे टाउन घोड़ाबारी वर यानी की हिनखे ठाहिण लाइ मशीनरी अची वई, को बि अमल न थियो, तव्हांजो को बि ख़र्च न निकितो त पोइ तव्हांजो आख़िरी लाइ अमल छा आहे? असीं हर तरीक़े सां उन्हनि माण्हुनि सां गॾु आहियूं। असीं उन माण्हुनि सां गॾु बीठल हूंदासीं। असीं उन्हनि माण्हुनि जा धणी आहियूं। असीं उन्हनि माण्हुनि मां कंहिं बि सूरत में हथ न कढंदासीं। असांखे हर क़िस्म जी असीं कोर्टनि में वेंदासीं, असीं मज़ामत बि कंदासीं। असीं कंहिं बि मिस्किन माण्हू सां बेगुनाह कंहिं बि क़िस्म जो को ज़ुल्म थियणु न ॾींदासीं। तव्हां मौलवी साहिब, तव्हां छा था सम्झो त जेको हे ड्रेनेज वारा जेको माप ॿुधाइनि पिया शिव नाले जो, जेको हिन सिधो माप कयो आहे ऐं उहो ॿुधाइनि पिया त 240 फुट जेको आहे असांजी एराज़ी आहे, ऐं तव्हां हिकिड़ो नक्शो हुन जो ॾेखारियो आहे, जेको बाउंड्री नक्शो तव्हां हिन जो ॾेखारियो आहे, ऐं उन में तव्हां ॼाणायो आहे त उन में 60 टोटल हिननि जा 198 फुट थियनि था। 60 फुट अंदरि थियनि था, 60 फुट हुन पासे, 60 फुट हुन पासे, 180 फुट टोटल हुननि जा थियनि था। त तव्हां छा था सम्झो त हिन मंझि माना हो जेको कनि था उहो का पंहिंजो हिन माण्हुनि सां, लोकली माण्हुनि सां जेको आहे सा मिली भगत पंहिंजो ब्लैकमेलिंग था कनि, या हुननि जो को अहिड़ो आहे त उहो के सरमाईदार माण्हू जीअं हिते मिलूं बि आहिनि, हिते काफ़ी मार्केटूं बि आहिनि, उनखे ब्लैकमेल करे उन्हनि खां उहे ऑफिसर पैसा वठण था चाहिनि। तव्हां जेकॾहिं हिनखे ज़ूम करे ॾिसंदा त हिते हिननि जो पंहिंजे माप जो लॻल आहे 198 फुट आहे। जेकॾहिं तव्हां हिनखे ज़ूम करे ॾिसंदा त 198 फुट हिन जो ई लॻल आहे। 198 फुट इन मंझि 18 फुट जेके आहिनि से हिननि जे लाही चाढ़ीअ जा आहिनि। 18 फुट हिननि जे लाही चाढ़ी जा आहिनि। बाक़ी 160 फुट जेके आहिनि उहे जेके आहिनि से टोटल हिननि जी एराज़ी आहे, जंहिंमां 60 फुट हुन जो तर आहे, 60 फुट परी साइड आहे, 60 फुट हीअ साइड आहे। हे ग़लति करे माण्हुनि खे मुख़्तलिफ़ हिकिड़े पासे माण्हुनि खे चवनि पिया त 120 फुट, ॿिए पासे माण्हुनि खे चवनि पिया 115 फुट। इहो ग़लति आहे। इहो हिननि माण्हुनि हिते माण्हुनि जा कारोबार ॾिठा आहिनि, हिते हिननि शयुनि खे ॾिसी करे माण्हुनि जा घर ॾिठा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि खे ब्लैकमेल करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। अॼु मूंखे इंतिहाई ॾुखु थियो, ऐं हुन पासे खां विज़िट करे आयुसि। मूंखे ॿुधण में आयो त मैसूरी के वीचारा मिस्किन ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि जा कुझु घर जेके आहिनि से हितां लॾे विया आहिनि। उहे पंहिंजा घर ख़ाली करे माण्हू हितां भॼी विया आहिनि। ऐं चूंडियल नुमाइंदनि खे गुज़ारिश थो करियां त असां तव्हांखे वोट ॾिना हुआसीं, असां तव्हांखे एतिरे लाइ वोट न ॾिना त असीं बेघर थियूं। असां तव्हांखे एतिरे लाइ वोट न ॾिना त असांजा बच्चा वात में अची वञनि। असां तव्हांखे एतिरे जे लाइ वोट न ॾिना त असीं बेरोज़गार थी वञूं। हुनजे करे खुदारा तव्हीं होशे जा नाखनि वठो। तव्हांखे वरी बि असां वटि अचिणो आहे, तव्हांखे वरी बि असां वटि अचिणो आहे। तव्हीं असांजा धणी थियो। कब्ज़ा लॻा पिया आहिनि छटे ज़िले सरकारी इदारनि ते जेके कब्ज़ा आहिनि उन्हनि खे त हिननि कोन हटायो आहे। बाक़ी इंक्रोचमेंट छा हिन ॻोठनि ते इंक्रोचमेंट थी सघे थी? साईं हीअ हिकिड़े क़िस्म जी साज़िश आहे। जेके बि इंक्रोचमेंटूं आहिनि हिननि ठटे ज़िले में कंहिं बि ॿी जाइ ते एॾो को बि एक्शन कोन खयो आहे। हीअ हिकिड़े क़िस्म जी साज़िश आहे। हिते हिननि माण्हुनि खे ब्लैकमेल करण जे लाइ, हिते माण्हुनि खां पैसा फुरण जे लाइ। मूं तव्हांखे सवेरी ॿुधायो त मूंखे ख़बर पई आहे त राति बि 3-4 माण्हुनि खे जेको आहे सो चयो वियो त असांखे 5 रुपया ॾियो त तव्हांखे हेतिरा फुट असीं रिआयत था ॾियूं। इहो हिकिड़े क़िस्म जी साज़िश आहे जंहिं तहत माण्हुनि खे फुरण जी कोशिशि कई पई वञे। जेको ही सॼो सारो अमल पूरी सिंध में थियो आहे, रगो ठटो ज़िलो या वर जी ॻाल्हि न आहे पर पूरी सिंध में थियो आहे। तव्हां छा था सम्झो जेको सॼी सिंध में ही अमल थियो आहे उहो कोर्ट जे हुकुम जे उबतड़ थियो आहे? बिल्कुलु कोर्ट जे उबतड़। ऐं इहो सम्झंदुसि त जहिड़े नमूने सां हिते असां वटि कयो वियो आहे, हिते असांजे माण्हुनि खे जेके निशान कढी ॾिना विया आहिनि, कोर्ट त इहो कंहिंखे बि नाहे चयो त तव्हां कंहिंजा सर्वी घर वञी किरायो। कोर्ट त इहो नाहे चयो त तव्हां कंहिंजा घरनि जा प्लाट घरनि जा कागज़ बि हुजनि ऐं गवर्नमेंट जो पंहिंजो अलाट कयल हुजे उन्हनि खे, उहे शयूं तई वञी ड्रायो। ऐं जेकॾहिं कंहिंजो का शइ को फुट अधु अचे थो त उहे माण्हू रज़ाकाराना तौरु ॾाइण जे लाइ तयारु आहिनि, पर उन्हनि माण्हुनि खे वॾा लालीपाप ॾेई, उन्हनि माण्हुनि जो खे वॾा नुक़साननि जा डप ॾेई हीअ हिकिड़े क़िस्म जी साज़िश करे माण्हुनि खे फुरण जी कोशिशि कई पई वञे। महिरबानी। ॿुधो वर्षर में मौलवी मोहम्मद क़ासिम सचवा